दोस्तों, मुंहिंजो नालो अली तालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे सिंध जे बहितरीन लेखक इमदाद रिंद जी लिखियल कहाणी लिखण खां रहिजी वियल ख़त ॿुधाईंदुसि। ख़बर न हुई त हिनखे आख़िर केॾां ख़त लिखाइणो हो, छा लिखाइणो हो। हालांकि मूंखे ख़त लिखण जो को बि तजुर्बो न हो, पर हू सदाईं ओचितो सॾे मूंखे छिरकाए छॾींदी हुई। हू सदाईं मूंखे वॾे ऐं जवान थियण जा महिना ॾींदी हुई। तूं जवान थी वएं त असांखे कहिड़ो फ़ाइदो थियो, ऐं तुंहिंजे पढ़ण जो बि असांखे कहिड़ो फ़ाइदो। असांखे त कॾहिं टके वारी चिठी बि न लिखी ॾिनई। ईअं चवण महिल हू ॾाढो प्यार सां ऐं माना खे अंदाज़ सां मुरकी पवंदी हुई। अजीब नज़रनि सां मुंहिंजे सॼे जिस्म खे पई ॾिसंदी हुई। हू मूंखे वेझो अची ॻाल्हि ॿुधण लाइ चवंदी हुई, पर मां हिन खां थोरो फ़ासिलो रखी हिन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो हुअसि। हू सदाईं मूंखे राति जो सुम्हण वारी नमाज़ ते वञण महिल सॼे बिहारे छॾींदी हुई, ऐं मूंखे दिलि ई दिलि में नमाज़ में देरि थियण जो अफ़सोस थींदो हो। हिन जे घर अॻियां गुग ऊंधा हूंदी हुई। ऊंधा में बसि हिन जा हथ ऐं चेहरे जी रोशनी हूंदी हुई, ऐं हिन जूं ॻाल्हियूं रेल जी पटड़ियुनि जियां वेंदियूं हुयूं, डिघियूं थींदियूं। हिन जो मुड़ुसु रेलवे खाते में मुलाज़िम हो ऐं घर मां 3-4 ॾींहं ड्यूटी सां अॻु हलियो वेंदो हो। हिन जी शादी खे अञा चंद बहारूं मस गुज़रियूं हुयूं, पर हिन जे अङण में को बि गुलाब टिड़ी न सघियो हो। हिन जो मुड़ुसु जॾहिं केतिरनि ई ॾींहंनि खां पोइ घर ईंदो हो त हू पाण सां गॾु केतिरनि ई ॾींहंनि जा थक ऐं रातियुनि जा ओजागा बि साण खणी मोटंदो हो। अचण सां मानी खाई हंधि विछराए सुम्हण जी तयारी में लॻी वेंदो हो। हिन जे मुड़ुस जा घर में ॿ ई त कम हूंदा हुआ, हिकिड़ो खाइण ऐं ॿियो सुम्हणु। इहो त जहिड़ो कर घर में ईंदो ई पंहिंजी निंड पूरी करणु हो, ऐं इन जी ज़ाल जा सभु सिंगार, रेशमी ख्वाब, नरम ऐं नाज़ुक अहसास सभु अजाया थी वेंदा हुआ। मुंहिंजो घर हिन जे घर खां थोरो परबर हो। मस्जिद वेंदे मूंखे मजबूरन हिन जे घर जे साम्हूं ई गुज़रणो पवंदो हो, छो त ॿियो को बि रस्तो न हो। ऐं ॿांग अचण खां पोइ हिन जे दरवाज़े ते टंगियल परदे में चुरपुर शुरू थी वेंदी हुई। हालांकि मुंहिंजो सॼो पाड़ो निमाज़ी हो ऐं ॿिया बि खोड़ सारा माण्हू, जिन में मूं जहिड़ा नौजवान बि शामिल हुया, जेके निमाज़ ते वेंदा हुआ ऐं उहे बि पढ़ियल लिखियल हुया। पर अलाए छो हू रुगो मूंखे ई नालो वठी सॾे वठंदी हुई। कॾहिं कॾहिं मां को न को बहानो करे हलियो वेंदो हुअसि, पर जॾहिं हू सॾे ॻाल्हाइणु शुरू कंदी हुई त ख़बर ई न पवंदी हुई त हिन जी ॻाल्हियुनि में कहिड़ो जादू हूंदो हो। जो आउं ॻाल्हियुनि में गनाक ॾिजी वेंदो हुअसि, मुंहिंजा पेर धरती सां चुंबड़ी वेंदा हुआ। मां सफ़ा पंड पढ़ण थी वेंदो हुअसि, ऐं हू सदाई मूंसां साॻी फरमाइश कंदी हुई, रशीद, अॼु त मूंखे ख़त लिखी ॾे, छो एतिरो ज़ालम थियो आहीं? हली आ अंदरि अच, तूं मूंखां एतिरो छो शर्माईं थो? मां तोखे खाई त कान वेंदी हुअसि। ऐं मुंहिंजा साॻिया बहाना, मूं वटि हींअर टाइम कोन्हे, मुंहिंजी निमाज़ निकिरी वेंदी, अॼु मूंखे छॾ, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, सुभाणे मां तोखे ख़त लिखी ॾींदसि। वाइदो कर, पको वाइदो, हू चवंदी हुई। हा हा, पको वाइदो। ऐं ईअं ई केतिरा ई भेरा वाइदा वफ़ा न थी सघिया हुआ। ईअं केतिरो अरसो गुज़री वियो, पर हिकु ॾींहुं मुंहिंजा बहाना ऐं कूड़ ख़तमु थी विया। अॼु छा बि थिए, तोखे मुंहिंजो कमु करिणो ई पवंदो। अॼु मां तोखां ख़त लिखाए ई रहंदी हुअसि। ऐं मां पहिरियों भेरो हिन जे घर में ईअं दाख़िल थियसि, ॼण कंहिं मूंखे हिप्नाटाइज़ करे छॾियो हुजे। मां हिन जे नंढड़े साफ़ सुथरे घर में हलंदो वियसि। नंढड़ो आगर, नंढड़ो विरांडो ऐं हिकु कुशादो कमिरो, जंहिंमें ज़िंदगी पंहिंजे सभिनी रंगनि सां मौजूदु हुई। हू मूंखे बेड ते विहारे हली वई। ॿाहिरियों दर बंदि थियण ऐं कुंडी लॻण जो आवाज़ु आयो। हाणे घर में केर बि बिना इजाज़त जे दाख़िल न पिए थी सघियो। मां कमरे में काठ जी फटनि ते सजायल हिन जा थांव ॾिसंदो रहियुसि। ख़ूबसूरत चादर विछायल बेड ते पेर हेठि लड़काए वेही रहियसि ऐं सोचणु लॻसि, अलाए केॾां ख़त लिखाईंदी,
अलाए छा छा लिखाईंदी। मां अञा सोचनि में ई गुम हुअसि त हू साम्हूं हथ में हिकु ट्रे खणी ईंदे नज़र आई ऐं ट्रे अची मुंहिंजे भरिसां रखियाईं। ट्रे में कुझु प्लेटूं हुयूं ऐं उन्हनि प्लेटनि में ड्राई फ्रूट, केला, सूफ, मिक्स नमको वग़ैरह ऐं बिस्कुट हुआ। ही तूं कीअं धारियुनि वांगुरु वेठो आहीं? हिन मूंखे पेरनि खां वठी ज़ोरी बेड ते मथे करे विहारियो। पाण दोस्त आहियूं, तूं बिल्कुलु परेशान न थी। हाणे हिते केरु बि कोन ईंदो। मूंखे पंहिंजे हथनि सां सूफ कपे खाराइण लॻी। मूंखे उन महिल पंहिंजूं टंगूं ॾकंदे महसूसु थियूं हुयूं। जल्दी कयूं, ख़त लिखी वठूं, मूं चयो। हा हा, ख़त बि लिखंदासीं, पर पहिरियां पंहिंजे सुहिणे महिमान जी ख़िदमत करे वठां। ईअं चई हिन मुंहिंजे गिल ते ज़ोरदार डिघी चुमी ॾिनी। चुमी जे असर सां मुंहिंजा रंग मटिजण लॻा। मूंखे ओचितो सख़्तु सीउ महसूसु थी रहियो हो। पोइ हिन कमरे जो दर बि बंदि कयो ऐं हू न पेन खणी आई ऐं न पनूं, ऐं पोइ हू बेड ते चढ़ी आई। मूंखे काफ़ी देरि ताईं पंहिंजे गरम बाकरनि में क़ैद करे छॾियाईं। हिन जे जिस्म जी कोसाण ऐं साहनि जी सुरहाण मूंखे हिकु नई दुनिया सां रोशनास करायो हो। मूंखां का घड़ी सॼी काइनात विसरी वई हुई। हू बि ॼण पंहिंजो वजूद विञाए वेठी हुई ऐं मूंखां मस्जिद, निमाज़ तोड़े दोज़ख जो अज़ाब सभु कुझु विसरी विया हुआ। इहो सॼो हिन जो कमाल हो। जॾहिं ज़मीन खां वठी आसमान जो सैर करे मोटी आयासीं त हू ॾाढी ख़ुशि हुई ऐं मां बि अजीब नई ख़ुशीअ जे अहसास सां सरशार हुअसि। नेठि केतिरा ई भेरा हिन लुत्फ़ मां गुज़रंदा रहियासीं ऐं नेठि हू साणी थी पई ऐं चवणु लॻी, हाणे तूं वञ, ॿिए भेरे ख़त लिखंदासीं। ईअं चई हिन मुंहिंजो खीसो ख़र्ची सां भरे छॾियो। न, ख़त त अॼु ई लिखंदासीं। मां अॼु ख़त ज़रूरु लिखंदसि। मूं हिन खे ख़त लिखाइण लाइ मजबूर कयो। हिन मूंखे हिकु भेरो वरी पंहिंजे रेशमी कोसे भांकनि में भरे हिकु डिघी चुमी ॾिनी ऐं चयो, हींअर तूं वञ ऐं वरी जॾहिं ख़त लिखाइणो हूंदो आउं तोखे पाण ई सॾे वठंदसि। मुंहिंजी सॼी दुनिया ई बदिलजी चुकी हुई। मूंखे ईअं भासतो हो ॼण मूं को मिठो ख़्वाबु लधो हुजे। मुंहिंजे अदर में अजीब मज़ेदार अहसास जनम वठण लॻा। मूं पंहिंजो पाण खे हिकु बिल्कुलु नओं पियो महसूसु कयो ऐं मूं पंहिंजो पाण खे हाणे वॾो मर्द माण्हू सम्झणु शुरू कयो हो। मुंहिंजे अंदर जा सभु ख़ौफ़ ख़तमु थी विया हुआ। मूंखां जन्नत जा सभु रस्ता विसरी विया हुआ। मूं दोज़ख वारे रस्ते ते हलणु शुरू कयो हो। हाणे जंहिं पल मुंहिंजी दिलि घुरंदी हुई, मां हुस्न बानो जी दुनिया में हलियो वेंदो हुअसि। प्यार वारी बांग मूंखे मुले वारी बांग ॿुधण ई न ॾींदी हुई। हुस्न बानो बि मूंखे कॾहिं न रोकींदी हुई। हिन जी गरमजोशी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वई। नीहनि वारी निमाज़ खां पोइ मूंखां सभु निमाज़ूं विसरी वयूं हुयूं। हर हुस्न बानो वटि वञण करे मंबोर खे बाहि लॻी चुकी हुई। हर ज़बान ते असांजे इश्क जा चर्चा हुया। ओड़े पाड़े में हाणे जिते बि चार मायूं वेंदियूं हुयूं त रुॻो हुस्न बानो जे प्यार ते पियूं सड़ंदियूं हुयूं। ॻाल्हि थींदे थींदे नेठि हुस्न बानो जे कननि ताईं वञी पहुती। आई हुस्न बानो, हीअ असीं छा पिया ॿुधूं? ओड़े पाड़े वारो छोरो सॼो ॾींहुं तुंहिंजे घर अच वञ लॻी पई अथसि। ऐं जे तुंहिंजे मुड़ुस खे थी ख़बर पए त कमु ॾाढो ख़राबु थींदई। हुस्न बानो जे ख़ूबसूरत कमरे में मुंहिंजी मासूम जवानी नओं जनम वरितो हो। हीअ हसीन काइनात मूंखे पहिरीं खां वधीक हसीन महसूसु थियणु लॻियो हुई। हाणे ओड़े पाड़े वारियूं मायूं मूंखां परदो करणु लॻियूं हुयूं। जवानड़ियूं मूंखां शर्माए टहण, खिलण ऐं भॼण लॻियूं हुयूं। हुस्न बानो सां मिलण खां पोइ मुंहिंजी सॼी दुनिया ई बदिलजी वई हुई। न रोज़ा रहिया, न मुंहिंजूं निमाज़ूं रहियूं, बसि हर पल तूं लॻी पई हुई। वक़्त जो घोड़ो पंहिंजी रफ़्तार सां डुकंदो रहियो। मौसमूं फिरंदियूं रहियूं। वरी साॻी जनवरी ऐं साॻिया सियारा मोटी आया हुआ। प्यार जूं डिघियूं रातियूं वरी मोटी आयूं हुयूं। सभु कुझु साॻियो हुयो। मस्जिदूं बि साॻियूं हुयूं ऐं निमाज़ूं बि साॻियूं हुयूं। बसि न हुअसि त रुॻो मां उहो साॻियो न हुअसि। हिकिड़ी अज़ान जी छिक ते वरी मां मस्जिद ॾांहुं छिकिजी वियो हुअसि। साॻी सुम्हण जी निमाज़ हुई। मस्जिद में दाख़िल थींदड़ सभ खां पहिरियों निमाज़ी बि मां हुअसि। सजदे में बि हाणे अॻियूं सुरूर न हो। मस्जिद मां ॿाहिरि निकिरण वारनि में बि सभ खां पहिरियों माण्हू आउं पाण हुअसि।
नमाज़ अञा हली रही हुई। मस्जिद मां निकिरी तकिड़ो तकिड़ो हलंदो ऐं साॻी रेशमी परदे वारे दरवाज़े ते अची बीह रहियसि। उहा राति हुसन बानो जी ज़ुल्फ़नि खां कारी हुई। मूं धड़कंदड़ दिलि ऐं ॾकंदड़ हथनि सां दर खुड़कायो। केरु? हुसन बानो जो साॻियो मध भरियल आवाज़ आयो। मां आहियां रशीद, मूं चयो। छो आयो आहीं? हिन जे लहजे में अजीब लातइल्की हुई। ख़त लिखणो आहे, मूं जवाबु ॾिनो। हुन चयो, तुंहिंजी महिरबानी, मूं ख़त लिखाए छॾियो आहे। ऐं दरवाज़ो थोरो खुली ज़ोर सां बंदि थी वियो। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय लिखी मोकिलींदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटण खे पिणु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। ऐं हा, जेकॾहिं तव्हांखे हीअ कहाणी पसंदि आहे त हिन खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू।